मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह सिंध तरक्की पसंद पार्टी जिले मटियारी पारा मरकजी अगवान जाम शौकत अबड़ो जिले अगवान अब्दुल फताह गाहूडे अब्दुल हकीम नोहे पोटो मूसा लड़को आसिफ लड़को अगवानी में STP जे मरकजी जॉइंट सेक्रेटरी निसार कीरियो जे भाउ के कूड़े मुक़ाबले में हाफ फ्राई करण खां पोइ उन लाइ एहतजाज कंदड़ निसार कीरियो ऐं संदसि मथां नवाब शाह पुलिस पारां दहशतगर्दी जो केस दाख़िल करण ख़िलाफ़ मटियारी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरनि जो चवणो हो त माड़ी जलबाणी वाक़े जे शहीदनि खे इंसाफ़ ॾियण लाइ अहम किरदारु अदा कंदड़ निसार कीरियो मथां नवाब शाह पुलिस कावड़ियल हुई, जंहिं संदसि भाउ सलमान कीरियो खे गिरफ़्तार करण खां पोइ कूड़ो मुक़ाबिलो ॾियण हाफ फ्राई करे छॾियो ऐं जॾहिं STP उन कूड़े मुक़ाबिले ख़िलाफ़ एहतजाज कयो त मरकज़ी अगवान निसार कीरियो ऐं संदसि साथियुनि मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल करे छॾियो। अगवाननि चयो त पूरी मीडिया शाहिद आहे त STP जो एहतजाज बिल्कुलु पुरअमन हो ऐं पुरअमन एहतजाज करणु अगरि दहशतगर्दी आहे त असां हमेशह अहिड़ी दहशतगर्दी कंदा रहंदासीं। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त असां IG सिंध खां मुतालबो कयूं था त SHO-B सेक्शन नवाब शाह कूड़े मुक़ाबले में शरीक ॿियनि पुलिस अहलकारनि खे फ़ौरी तौरु मुअत्तल करे संदनि मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज एसी ताईं जारी रहंदो जेसी ताईं मुलविस पुलिस अहलकार ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे। ठुल्लमावा खे ख़बर ॾींदा हलूं फैज़ सूमिरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल्लवासी जैकबाबाद में कुझु महीना अॻु पुलिस जे कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल सदाम हुसैन लाशरीअ जी अदालती जांच मुकमल। रिपोर्ट घरू खाते सिंध हवाले कई वेंदी। मक़तूल सदाम लाशरीअ जी भेण मीडिया खे ॿुधायो त अल्लाह पाक जी ज़ात ऐं अदालत ते पूरो यकीन आहे त मुंहिंजे बेगुनाह भाउ जो कूनो रायगा न वेंदो। फरियादीअ जो वकील रोशन कुंडराणी ॿुधायो त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कलोड़ जी सरबराहीअ में जांच टीम जोड़ी वई हुई, जंहिंमें उन वक़्त जो SHO आबाद ठुल्ल समेत ॿियनि केतिरनि पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि खे जांच में शामिल कयो वियो हो। अदालती जांच कमीशन वाक़े वारे हंधि पहुची ज़मीनी हक़ीक़तूं ऐं शाहिदियूं, पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं पुलिस जे बयाननि समेत केतिराई शाहिदियूं गॾु कयूं ऐं जांच मुकमल करण बैदि सेशन जज जैकबाबाद इहा रिपोर्ट घरू खाते खे उमाणे छॾींदो। मक़तूल जी भेण हसीना खातूए उन जो वकील रोशन कुंडराणी ॿुधायो त असांखे अदालती जांच कमीशन जी रिपोर्ट ते पूरो यकीन आहे, असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ उल खैबर पूरे पाकिस्तान जे खैबर में भी 27 अक्टूबर कश्मीर के हवाले से कारो ॾींहुं मल्हायो वियो। उन सिलसिले में बॉयज़ हाई स्कूल खैबर के उस्ताद ऐं शागिर्दनि जे तरफ़ां कश्मीरियुनि सां यकजहती ऐं भारतीय जारियत ख़िलाफ़ रैली कढी वई, जंहिंमें बॉयज़ हाई स्कूल खैबर के उस्तादनि वाइस प्रिंसिपल अब्दुल कयूम नोहे पोटो FA फारूक नोहे पोटो शहजाद मेमन से जमील शाह शागिर्दनि समेत वॾे अंग में शिरकत कई। रैली बॉयज़ हाई स्कूल खैबर खां थींदी नेशनल हाईवे ते पहुती उतां वरी प्रेस क्लब ते इख़्तिताम पज़ीर थी, जिते उस्तादनि ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जी शरग आहे, जंहिंजी हक़ खुदारियत वारी जिदोजहद से असां हर महाज ते हिमायत जारी रखंदासीं। भारत गुज़िरियल 76 सालनि खां इंसानी हक़नि जी भनकड़ी कंदे मुसलसल मज़लूम कश्मीरियुनि सां ज़ुल्म कंदो पियो अचे, पर अक़वाम मुतहिदा ऐं ॿिया आलमी इदारा मुकमल तौरु ख़ामोश आहिनि। हिननि वधीक चयो त भारत जेकॾहिं ज़ुल्म कश्मीरियुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती जो सिलसिलो बंदि न कयो त खेसि सख़्त मज़ाहमत खे मुंहुं ॾियणो पवंदो। उन मौक़े ते रैली में शरीक उस्तादनि शागिर्दनि कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती कंदे कश्मीर ज़िंदाबाद, भारत मुर्दाबाद ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा पिणु हंया। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती तौरु रैली 27 अक्टूबर ते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तहत भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। जहाज़ चौक खां प्रेस क्लब ताईं रैली भारत ख़िलाफ़ ऐं कश्मीरियुनि जे हक़ में नारा। तफ़सील मूजिब शिकारपुर में 27 अक्टूबर ते कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती तौरु ऐं कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर इल्ताफ़ अहमद चाचड़ जी अॻवाणी में जहाज़ चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में कश्मीरी अवाम ऐं पाकिस्तान आर्मी जे हक़ में नारा हंया विया, जॾहिं त भारतीय ज़ुल्म जी मज़म्मत में उभ ॾारींदड़ नारा हंया विया। उन मौक़े ते रैली सां ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर शिकारपुर इल्ताफ़ अहमद चाचड़ चयो त 27 अक्टूबर जे ॾींहं ते भारतीय फ़ौज महाराजा हारी सिंह जी दावत ते नाजाइज़ तौर ते कश्मीर में दाख़िल थियो ऐं कब्ज़ो करे वरितो। हिन महल ताईं कश्मीर जो मसइलो आलमी बिरादरी जे लाइ हिकु तमामु वॾो मिसाल आहे। सवाल आहे त तव्हां हिननि मज़लूम कश्मीरियुनि माइरनि भेनरुनि ॿारनि जे हक़नि खे बचाइण लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो आहे, ऐं जिते बि इंसानी हक़नि जे हवाले सां ॻाल्हि थिए थी त उते हिकु वॾे सवालिया निशान जी सूरत में कश्मीर जो मसइलो साम्हूं अचे थो। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त भारत जे ज़ुल्म सबबि कश्मीरी जेल बणिजी चुको आहे ऐं कश्मीरी अवाम मथां ज़िंदगीअ जा सभु दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। रैली सां ख़िताब कंदे तालीम खाते जे DO सेक्रेटरी अब्दुल समी नापर, TAO अब्दुल शकूर, सीनियर हेड मिस्ट्रेस आपा सफ़िया ऐं ॿियनि ज़िले ऑफिसरनि चयो, असां मुतालबो था कयूं त कश्मीर जो मसइलो अक़वाम मुतहिदा जे करारदादनि मुताबिक़ हल कयो वञे ऐं कश्मीरियुनि खे ख़ुदि इरादियत जो हक़ ॾेई भारतीय ज़ुल्म ऐं ज़बर खां आज़ादु करायो वञे। रैली में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जिन में रेवेन्यू, सिहत, पुलिस, इंफॉर्मेशन ऐं ॿियनि खातनि जे ऑफिसरनि मुलाज़िमनि शिरकत कई। मीरपुर ख़ास टाउन थाणे जी हद हीराबाद में
चौक वठा नोमानपुर जान मोहम्मद मलिक जी HDP 2095 हुंडा मॉडल 2001 मोटरसाइकिल चोरी थी वई। FIR नंबर 134 2023 सेक्शन 38A1 34 PPC तहत पुलिस स्टेशन टाउन में दाखिल कई वई। SSP मीरपुर ख़ास आदिल मेमर जी सख्त हिदायतुनि ते SHO टाउन ख़ालिद अब्बासी ASI अब्बास अली अब्बासी टाउन जी हद अंदर कार्रवाइयूं कंदे नोमान मलिक जी चोरी थियल मोटरसाइकिल नंबर HDP 2095 हुंडा मॉडल 2001 हद करे जवाबदार आसिफ पुट गुलजार अंसारी के गिरफ्तार करे वरतो। बे तरफ़ SSP जी हिदायत ते मार्केट चौक वटां जाली हकीम के अवामी शिकायत ते SHO टाउन ख़ालिद अब्बासी ASI अब्बासी गिरफ्तार करे बदरदीन पठान खिलाफ केस दाखिल करे वरतो। एवान सहाफ़त सूमार समेजो डायरेक्ट रिपोर्ट लिखा ॾिनो झरकाई ठटे जे सीनियर साफ़ी मोहम्मद अयूब मला ऐं मोहम्मद मूसा कमर जे वालिद मरहूम मास्टर मोहम्मद हसन मला जी 3 वर्सी तकरीब दरगाह सतियूं लग ॻोठ मास्टर मोहम्मद हसन मला में मुनक़द कई वेझे में क़ुरान ख़्वानी कराए नंगड़ न्यास करे मरहूम जी मग़फ़िरत लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरण समेत मुक़र्रिरीन मरहूम मास्टर मोहम्मद हसन मला जी ज़िंदगी ते रोशनी विधी। उन मौक़े ते साफ़ी मोहम्मद अयूब मला मोहम्मद मूसा कमर साहब ॾिनो अब्दुल सत्तार मोहम्मद कासिम ज़िक्रिया ज़ाहिद अयूब मला मौलवी मोहम्मद ईसा जाखरू हबीबुल्लाह मोहम्मद अब्बास वडेरो मेहल मला हारून मला मूसा याकूब उमर अमीर बख्श मला समेत मल्लाह बरादरी जी वॾे तादाद में माण्हू शरीक हुआ। उन खां अॻु साफ़ी मोहम्मद अयूब मला ऐं ॿियनि पारां मकली जे इब्राहिम शाह बुखारी क़ब्रिस्तान ते मरहूम मास्टर मोहम्मद हसन मला जे मज़ार ते पहुची फातिहा ख़्वानी करे मरहूम जी मग़फ़िरत लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मातली रिपोर्टर फ़हीम अली जट मातली जा बुनियादी मसला हल करियो। समय शहरी रोडनि ते निकिरी आया। स्टेशन रोड मातली खां अल्लावारी चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि वकीलनि सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि पारां वॾी अंग में शिरकत कई वई। उन मौक़े ते अॻवाननि अली रज़ा सोढो निसार कलोड़ो मुनवर सामू राजा सोढर विजय कुमार ऐं ॿियनि चयो त मातली में £2.25 अरब जी लाॻत सां ठहंदड़ नोटिफिकेशन जो कमु करप्शन जे वर चढ़ी अञा ताईं मुकमल न थी सघियो आहे। पब्लिक पार्क जो कमु पिणु बंदि पयल आहे। काफ़ी तरक़ियाती स्कीमूं रोलड़ जो शिकार आहिनि। मातलीअ जे वापारियुनि पारां हथ ठोकिया रेट मुक़ररु करे ॾियारीदार तबिके खे मुॾी काते सां पुठो पियो वञे। कामोरा AC बंगलनि खां ॿाहिरि निकिरी रेट लिस्टूं चेक करण जी ज़हमत नथा कनि। मातलीअ जो को बि धणी साईं न हुजण करे अंधेरी नगरी चरबट राजा वारो राज आहे। बदअमनी चोरनि ऐं मंशा जे विकिरे में पिणु इज़ाफ़ो थियो आहे। असां वस वारनि खां मुतालबो था करियूं त फ़ौरी तौरु मातली शहर जा जाइज़ मसइला हल करे शहरियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में इहे एहतजाज जारी रहंदा। ठुल रिपोर्ट फैज़ उमरो ठुल A सेक्शन थाणे पुलिस तरफ़ खुलियल कचहरी शहरियुनि पारां अचण खां जवाब। पुलिस पारां खुलियल कचहरी में शिरकत लाइ लाउड स्पीकर ज़रिए शहर में ऐलान करायो वियो। शहरियुनि पारां पुलिस जी खुलियल कचहरी में अचण खां माज़रत कई कुर्सियूं ख़ाली पयल रहियूं। DSP जी सरबराही में थियल खुलियल कचहरी में शहरियुनि जी शिरकत न थियण ते पुलिस अमलदार परेशान थी। पुलिस एहलकारनि खे बग़ैर वर्दीअ में कुर्सियुनि ते विहारे करे खुलियल कचहरी कई वई। ठुल पुलिस ॾोहारियुनि जे साथारी आहे। खुलियल कचहरी में छो वञूं? जिदोजहद एक्शन कमेटी जा अॻवान। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम वई आहे, तंहिं जे करे शहरी शरीक न थिया। जिदोजहद एक्शन कमेटी जा अॻवान।